तंगवाणी में नेशनल बैंक के बंद थियण ख़िलाफ़ अकाउंट होल्डरनि ऐं शेयरनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी अॻवानी ख़ालिद हुसैन मलिक, मोहम्मद रफ़ीक बाजकानी, नज़र हुसैन मलिक, फयाज़ खोसो, नूर खान बखरानी, अमानुल्लाह मलिक, सईद नूनारी, एसटीपी अॻवान असगर अली डाहाणी ऐं शहरिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सालनि खां पोइ असांखे तंगवानी नेशनल बैंक तंगवानी शहर के मिलियो आहे। हितां जा काफ़ी मुलाज़िम ऐं काफ़ी रिटायरमेंट जेके होल्डर आहिनि लेडीज़ अची करे पंहिंजो जेको बैलेंस वठी ईंदा आहिनि। हिते शहर जो बिज़नेस बि तमामु घणो आहे। तालके जो हेडक्वार्टर आहे। इन में इलाही बिज़नेसमैन ऑनलाइन करनि था। हे बैंक फ़ाइदे में आहे, नुक़सान में न आहे। हालांकि हिकिड़े साज़िश तहत इन बैंक खे बंदि कयो वञे थो। अॼु हिन बैंक खे असां पंहिंजो माना शार्ट नोटिस जे ज़रिए एहतिजाज रिकॉर्ड करायूं था। सुभाणे इंशाल्लाह असांजा सॼा कारोबारी आला उदाहरण के असांखे इहो मालूम थियो त तंगवाणी मेन ब्रांच नेशनल बैंक जे मेन ब्रांच खे साज़िश तहत प्लानिंग तहत जेको आहे त बंदि करण जी पूरी कोशिश में लॻा पिया आहिनि। सो हिते जंहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 4000 खां 5000 अकाउंट होल्डर्स आहिनि, जंहिंमें जेको आहे त गवर्नमेंट मुलाज़िमीन, कारोबार तबिको, हर आम वो ख़ासि माण्हू जेको आहे मुनाफ़े पे जेके न आहे। हालांकि इहो ॿुधाईंदा रहूं त कश्मीर ज़िले में वाहिद बैंक तंगवाणी ब्रांच आहे जेका बाक़ाइदा जेको आहे त मुनाफ़े में बि आहे। हिते जेको आहे त अकाउंट होल्डर्स आहिनि हज़ारनि जी तादाद में। 4 खां 5000 अकाउंट होल्डर्स तव्हांखे मिलंदा, पेंशनर्स तव्हांखे मिलंदा, गवर्नमेंट मुलाजिम जेके आहे। हमारा मुतालबा सिंपल है। ये जो नेशनल बैंक है ये तंगवानी की आवाम को बहुत फ़ायदा दे रहा है। इसमें हम सारे जो मुलाजिम पेशा जो लोग हैं वो यहाँ आसानी से सैलरीज जो है ले सकते हैं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।